जेको आहे सो थोरो हिनखे रिव्यू कयूं था पिया। पाण पढ़ियोसीं सभिनि खां पहिरियों रियल नंबर। रियल नंबर छा हूंदा आहिनि? हक़ीक़ी अदद, यानी जंहिंखे असां लिखी सघूं। पोइ उन में अणपूर बि अची था वञनि, ॾाई अणपूर बि अची था वञनि, रेडिकल चइबो आहे यानी की अंडर रूट वारा इहे बि अची था वञनि, सभु क़िस्म जा अची था वञनि। जेके बि नंबर असां इमेजिन करे या ॿिया हूंदा आहिनि इमेजिनरी नंबर जेके असां लिखी नथा सघूं, ठीकु आहे, हे रियल नंबर्स आहिनि जेके असां लिखी सघूं था पिया। इन जी फर्दर ॿ क़िस्म आहिनि, हिकु नातिक अदद, ॿियो गैर नातिक अदद, यानी कि रेशनल ऐं इरेशनल। रेशनल में कहिड़ा कहिड़ा अची वेंदा तव्हांखे मां ॿुधायमि त टर्मिनेटिंग डायरेक्टली हिन में ईंदा, ऐं नॉन टर्मिनेटिंग में बि वरी जेके रिकरिंग हूंदा उहे हिन में ईंदा, ठीकु आहे। हाणे जेकॾहिं असां हिनखे थोरो सादे तरीक़े सां लिखूं त जेके रिकरिंग हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? रेशनल हूंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं जेके नॉन रिकरिंग हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? नॉन रिकरिंग जेके हूंदा आहिनि उहे छा हूंदा आहिनि? इरेशनल हूंदा आहिनि। छो जो हे अणखुटदड़ त आहिनि, यानी कि जेको आहे नॉन टर्मिनेटिंग त आहिनि पर रिपीटेटिंग आहिनि या रिकरिंग आहिनि। ॾिसो टे बार बार रिपीट थिए थो पियो, ठीकु आहे। हाणे इहो असां पढ़ी आयासीं। हाणे तव्हांखे मिसाल आहे, तव्हांखे पेपर में एग्ज़ाम में क्वेश्चन कहिड़े क़िस्म जा ईंदा? क्वेश्चन तव्हांखे कुझु हिन क़िस्म जा अची सघनि था पिया। मिसाल तव्हांखे चवंदा 0.314 डैश डैश, ठीकु आहे। तव्हांखे चवंदा त हेठिन जी सुञाण कयो हिननि मां कहिड़ो जेको आहे सो रेशनल नंबर आहे, कहिड़ो इरेशनल नंबर आहे। मिसाल ए ॾिनल हूंदो, हिते बी में तव्हांखे चयल हूंदो 1/6, ठीकु आहे। सी में तव्हांखे चयल हूंदो 0.373737, ठीकु आहे। ऑप्शन डी में तव्हांखे मिसाल था वठूं चयल हूंदो अलाह तव्हांखे नेकी ॾे 35.01। हाणे तव्हांखे चयल हूंदो विच ऑफ द फॉलोइंग इज़ इरेशनल नंबर। हाणे इरेशनल जो मतिलबु छा आहे? गैर नातिक असांखे ॻोल्हणो आहे, यानी कि जेको P/Q फॉर्म में न लिखी सघिजे। हाणे हिकु त हे ऑलरेडी P/Q फॉर्म में लिखियल आहे, सो हिनखे चेक करण जी ज़रूरत न आहे। पर जेकॾहिं 1/6 खे तव्हां बदिलाईंदो त तव्हां ॾिसंदो त इहो छा आहे, इहो ॾिसी था वठूं। ॾिसो छंज जो खोड़ो हिक ते न वेंदो, 0 पॉइंट ॾेई करे हिते 0 ॾींदासीं। हाणे छा थींदो? 1 छिक ऐं छिक घणा बची पिया? 4। ॾाई खां पोइ ऑटोमेटिक 0 ईंदो आहे। छंज जो खोड़ो घणा दफ़ा वेंदुसि? 6 36, ठीकु आहे। 6 36 घणा बचंदा? 4, वरी ऑटोमेटिक 0 अची वेंदो। वरी छंज जो खोड़ो 6 36 घणा बची पिया? 4 बची पिया। वरी छंज जो खोड़ो घणा दफ़ा वेंदुसि? 6 36। तव्हां ॾिसी सघो था पिया 0.16666 पियो हले थो पियो। ॾिसो 66 जेको आहे सो बार बार छा थो थिए? रिपीट थिए थो। इन करे इहो असांजो छा आहे? नॉन टर्मिनेटिंग त आहे पर इहो रिकरिंग आहे, बार बार रिपीट थिए थो। इन करे असांजो सिंपली इहो छा थी वेंदो? रेशनल थी वेंदो। हाणे हे असांजो रेशनल थी वियो। हिन में चेक करण जी ज़रूरत ई न आहे। 373737 बार बार रिपीट थिए थो पियो, ठीकु आहे। सो इन करे हे बि असांजो छा थी वेंदो? रेशनल थी वेंदो। हे वरी डायरेक्टली आहे ई टर्मिनेटिंग 35.01 आहे। ॾाई खां पोइ 2 अंग आहिनि, उनखां पोइ ॾिसो अॻिते नथो हले, ख़तमु थी वियो आहे। सो हे असांजो छा आहे? टर्मिनेटिंग आहे। इन करे टर्मिनेटिंग त डायरेक्टली छा में अची वेंदो आहे? रेशनल में। जेकॾहिं नॉन टर्मिनेटिंग हुजे पोइ वरी असां चेक कयूं त रिकरिंग आहे या नॉन रिकरिंग आहे। सो कटे सटे वञी बचियो हे। हिन में तव्हां ॾिसी सघो था पिया त ॾाई खां पोइ हिकु त नॉन टर्मिनेटिंग आहे। हाणे चेक कंदा त रिकरिंग आहे भला, पर ॾिसंदा त रिकरिंग बि न आहे, को बि नंबर रिपीट नथो थिए। 314 अॻिते डैश डैश ईअं हले थो पियो, ठीकु आहे। सो इन करे असां चवंदासीं हे असांजो छा आहे? इरेशनल नंबर आहे। हाणे पेपर में हिकिड़ो इहो अची सघे थो पियो। अच्छा, उन खां अलावा जेको आहे सो पेपर में तव्हांखे ॾिसो हीअ डेफिनेशन ॾेई सघनि था पिया। हिकिड़ो मिंट, हा ॾिसो हिते चए थो त यूनियन ऑफ सेट ऑफ रेशनल नंबर्स एंड इरेशनल नंबर्स। हाणे छा आहे? हिकिड़ी ॻाल्हि इहा ध्यान में रखो, जेके रेशनल नंबर्स हूंदा आहिनि उन्हनि जे सेट खे, जीअं इंटीजर्स खे असां पढ़ी आहियूं न, इवन खे जेको आहे सो यानी कि ॿधी त उनखे ई सां ज़ाहिर कयो वेंदो आहे, ऑड खे इन सां, ऐं जेको आहे सो नेचुरल नंबर्स खे एन सां, इंटीजर्स खे ज़ेड सां ज़ाहिर कयो वेंदो आहे, होल नंबर्स खे डब्ल्यू सां। ईअं रेशनल नंबर्स खे छा सां ज़ाहिर कयो वेंदो आहे? रेशनल नंबर्स खे क्यू सां ज़ाहिर कयो वेंदो आहे, ठीकु आहे, क्यू सां। ऐं इरेशनल नंबर खे छा सां ज़ाहिर कयो वेंदो आहे? इरेशनल नंबर खे क्यू जे मथां जीअं एपॉस्ट्रॉफी हुजे ईअं अची वेंदो आहे, या जीअं कॉम्प्लीमेंट में असां मथां अड़ी ॾिनल हूंदी आहे न, ईअं थी वेंदो आहे। सो तव्हांखे क्वेश्चन अची सघे थो पियो क्यू यूनियन क्यू कॉम्प्लीमेंट छा हूंदो आहे। हाणे हिन जो मतिलबु आहे असां रेशनल नंबर सभु खणूं ऐं इरेशनल नंबर सभु खणूं, ठीकु आहे। हे कहिड़ा आहिनि? इरेशनल, उन्हनि जी यूनियन करायूं। तव्हांखे मां ॿुधायुमि त हे ॿई मिली करे छा ठही वेंदा? रियल नंबर्स ठही वेंदा। यानी कि ओ हे जेको असां पढ़ी आयासीं, काॾे वियो? ओ हे हिन जा 2 क़िस्म आहिनि न, रेशनल ऐं इरेशनल। जेकॾहिं असां हे बि सभु खणूं, हे बि सभु खणूं ऐं उन्हनि खे मिलाए करे तरतीब में लिखूं त उहो असांजो छा ठही वेंदो? रियल नंबर ठही वेंदो, यानी रिवर्स प्रोसेस हूंदो। हे ॿई मिलंदा छा ठही वेंदो? रियल नंबर ठही वेंदो। सो हाणे इहो ईअं सम्झो तव्हां खां घुमाए फिराए सवाल जी सूरत में, लफ़्ज़नि जी सूरत में, यूनियन ऑफ द सेट ऑफ रेशनल नंबर्स, यानी चए थो रेशनल नंबर खणूं क्यू एंड इरेशनल नंबर, हे ॾिसी सघो था पिया। हिननि ॿिन्हिनि जी यूनियन करायूं त छा ठही वेंदो? सेट ऑफ रियल नंबर्स।
हाणे रियल नंबर्स खे आर सां ज़ाहिर कयो वेंदो आहे ऐं इन्हनि जी इक्वेशन कुझु हिन तरीक़े सां ठहंदी। ठीकु आहे, हे जेको आहे सो रेशनल नंबर, हे इरेशनल नंबर, इन्हनि जी पाण में यूनियन कराईसीं, छा ठही वियो, रेशनल नंबर ठही वियो। हाणे हे वरी सेट बिल्डर फॉर्म, इहो बि तव्हां पढ़ी आहियो, एक्स जॾहिं त एक्स मेंबर आहे छाजो, रेशनल नंबर्स जो, या वरी एक्स मेंबर आहे इरेशनल नंबर जो। हाणे इहो सेट बिल्डर फॉर्म आहे। ईअं ई आहे न, रियल नंबर में जेके बि नंबर हूंदा उहे या त रेशनल हूंदा या वरी छा हूंदा, इरेशनल हूंदा। सिंपल इज़ दैट। ठीकु आहे, सो इहो हुयो तरीक़ेकार। ऐं अच्छा, इन जी प्रॉपर्टीज़ हाणे हे नंबरनि जी सूरत जी बजाए तव्हांखे ABC जी सूरत में बि ॾेई सघनि था पिया। सभु तव्हांखे पढ़ाया हुआ त A + B = B + A, इहा छा आहे, असांजी कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे। ठीकु आहे, जंहिंखे पाण मटा सटा वारी ख़ासियत चवंदा आहियूं। A + B मुराद पहिरियों अंग ऐं ॿियो अंग, हिन में वरी ॿियो अंग पहिरियों लिखियलु हुजे, हे बाद में। हे तव्हां ॾिसी सघो था पिया त हे संगत वारी ख़ासियत आहे, छो जो सभु जोड़ में आहिनि, यानी A + B। जेकॾहिं हिते ज़रब हुजे हा तॾहिं बि हे वरी तव्हां ॾिसी सघो था पिया, ओ हिते ॾिसो A × B, हेॾे छा कयो अथऊं, पहिरियों B ऐं C खे एड करे पोइ A सां मल्टीप्लिकेशन, हेॾे वरी A ऐं B अलॻि अलॻि मल्टीप्लाए थियल आहे, त इनखे पाण छा चवंदा आहियूं, डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी चवंदा आहियूं। ठीकु आहे, विरासत वारी ख़ासियत, हे बि तव्हांखे सभु पढ़ाया हुआ। अच्छा, हे थोरो हिकिड़ो ॿियो ॿी शइ ॾिसी वठो, तव्हांजा इहे बि पढ़ियल आहिनि। अच्छा, हिते चलो कयूं था, तव्हां इहो पढ़ी आया हो त हिकिड़ा हूंदा आहिनि नंबर, ॿियो हूंदो आहे हुनजो रेसिप्रोकल। ठीकु आहे, को बि नंबर आहे हिनजो रेसिप्रोकल, जीअं 9 हुजे, या रेसिप्रोकल मुराद आहे मल्टीप्लिकेटिव इनवर्स। हाणे हिन जो मल्टीप्लिकेटिव इनवर्स छा ठहंदो, 1/9 ठहंदो। ठीकु आहे, अच्छा, ॿियो हूंदो आहे नंबर, ऐं ॿियो हुनजो हूंदो आहे एडिटिव इनवर्स। हे छा हुयो, मल्टीप्लिकेटिव इनवर्स, जंहिंमें असां छा कंदा आहियूं, उबतो करे छॾंदा आहियूं। हिन में छा कंदा आहियूं, एडिटिव इनवर्स में सिर्फ़ु निशानी बदिलाए छॾंदा आहियूं। हे प्लस जो 9 हुयो न, हे माइनस जो 9 थी वेंदो, हे हिन जो छा आहे, एडिटिव इनवर्स। ठीकु आहे, ऐं हे छा हुयो, सो मल्टीप्लिकेटिव इनवर्स। अच्छा, को बि नंबर ऐं उनजो मल्टीप्लिकेटिव इनवर्स हमेशह बराबरि 0 जो थींदो आहे। कीअं, 9 9 सां कटिजी वेंदो, सॉरी, घणनि जे बराबरि, 1 जे बराबरि थींदो आहे न मुंहिंजे ख़्याल में, लेट मी चेक, 1 जे बराबरि थींदो। ॾिसो, 9 9 सां कटिजी वेंदो, बाक़ी छा बचंदो, 1। यानी को बि नंबर ऐं उनजो मल्टीप्लिकेटिव इनवर्स या रेसिप्रोकल, ॻाल्हि साॻी हूंदी आहे, इहे इन्हनि जो जवाबु हमेशह 1 ईंदो आहे। अच्छा, को बि नंबर ऐं उनखे जेकॾहिं जोड़ कयो वञे कंहिंसां, उनजे एडिटिव इनवर्स सां, एडिटिव इनवर्स माना निशानी चेंज हूंदी, त हमेशह जवाबु छा ईंदो, 0 ईंदो। 9 ऐं -9 जॾहिं पाण में जोड़ कंदासीं छा थी वेंदो, कटिजी वेंदा, ऐं जवाबु छा बचंदो, 0 बची वेंदो। नंबर ऐं उनजो रेसिप्रोकल, या रेसिप्रोकल चओ, या वरी चवंदो छा, मल्टीप्लिकेटिव इनवर्स, इन्हनि जी ज़रब पाण में हमेशह बराबरि छा ईंदी, 1 जे बराबरि अची वेंदी। यानी इनखे पाण हीअं लिखी सघूं था पिया त A × 1/A। हाणे A छा आहे, पाण नंबर आहे, ऐं हे हिन जो छा आहे, मल्टीप्लिकेटिव इनवर्स, इहो बराबरि छा ॾे थींदो, 1 जे। अहिड़े तरीक़े सां A ऐं +- A, यानी कि हे पाण नंबर आहे, ऐं हे हुनजो छा आहे, एडिटिव इनवर्स आहे। इन्हनि ॿिन्हिनि खे जेकॾहिं जोड़ कंदो त जवाबु हमेशह छा ईंदो, 0 ईंदो। अहिड़े तरीक़े सां जेका कम्यूटेटिव प्रॉपर्टी आहे उहा हूंदी आहे 2 + 3 = 3 + 2। हाणे ज़रूरी न आहे नंबरनि जी सूरत में तव्हांखे मां पढ़ायां, इहो A + B = B + A, इन सूरत में बि ॾेई सघनि था पिया। ठीकु आहे, इहो छा आहे न, इहे रियल नंबर जूं प्रॉपर्टीज़ आहिनि। यानी रियल नंबर में जेको आहे सो कम्यूटेटिव प्रॉपर्टी हूंदी आहे, एसोसिएटिव प्रॉपर्टी हूंदी आहे। ठीकु आहे, ऐं उनखां पोइ डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी हूंदी आहे। ऐं हिनखे जेका हे हुयो, यानी कि को नंबर ऐं उनजो जेको इनवर्स आहे, इहे पाण में मल्टीप्लाए कंदो त जवाबु छा जे बराबरि ईंदो, 1 जे बराबरि ईंदो। ठीकु आहे, इनखे इनवर्स प्रॉपर्टी चइबो आहे। ठीकु आहे, इनखे छा चवंदासीं, इनवर्स प्रॉपर्टी। ऐं हिनखे आइडेंटिटीज़ चइबो आहे, यानी कि A + B। अच्छा, A सां जेकॾहिं जोड़ कंदासीं, A 0 जोड़ कंदासीं, जवाबु ज़ाहिरी ॻाल्हि आहे 0 ई ईंदो। यानी को बि नंबर 0 सां ज़रब थींदो त जवाबु 0 अची वेंदो, को बि नंबर 1 सां ज़रब थींदो, जवाबु छा अची वेंदो, 1 अची वेंदो। हिनखे आइडेंटिटीज़ चइबो आहे। पर हिननि खां वधीक हे इंपॉर्टेंट आहिनि, जो तव्हांजो कम्यूटेटिव प्रॉपर्टी, ठीकु आहे, ऐं एसोसिएटिव प्रॉपर्टी, ऐं उनखां पोइ डिस्ट्रीब्यूटिव प्रॉपर्टी, इहे तव्हांजो यादि थियल हुजनि। रियल नंबर में इहे शयूं हूंदियूं आहिनि।